जी नाज़रीन आऊं आहियां रोल टीवी जो नुमाइंदो रमू रोल। जीअं त तव्हां सां ॿीहर मुखातिब आहियां तव्हांखे ॿुधाईंदो त हिन दौर में जेको यूट्यूब ते खे ॾिसी करे जेके नौजवान हींअर अदाकारी जे पोयां काहे पिया आहिनि, तमामु घणा अदाकार हींअर ज़ाहिर थियनि पिया। इहो हिकिड़ो फ़न आहे, हिकिड़ो आर्ट आहे जेको कंहिंजे वस जी ॻाल्हि नाहे, पर उन में जेके असां वटि हिकिड़ा डायरेक्टर आहिनि जेके अदाकारनि खे पंहिंजो करे उन्हनि खां अदाकारी जो कमु वठनि था ऐं उन्हनि सां कुझु ॾे वठि कनि था। ॾिसूं था अॼु तव्हांखे हिकिड़ो असां डायरेक्टर ॾेखारींदासीं। तव्हांखे जेकॾहिं कैमरा वारो ॾेखारे त पोयां हिकिड़ी शूटिंग हले पई जंहिंमें कुझु अदाकार आहिनि ऐं हिकिड़ो डायरेक्टर आहे, उहो उन्हनि खे डायरेक्शन ॾेई रहियो आहे। हलो त उन्हनि सां हाल अहिवाल था कयूं त उहे हिते कहिड़ी टेलीफिल्म ठाहे रहिया आहिनि, उनजो नालो छा आहे या उन्हनि जा किरदार कहिड़ा आहिनि। अचो त पाण इन्हनि सां हली मिलूं, इन्हनि खां कुझु हाल अहिवाल उन्हनि खां वीचार वठूं। ओ बाबा, अरे हो साबा, कितने आदमी थे? दो आदमी थे तो। अरे पागल, फिल्म में तो दो है। अलाए इहे चरिया थी विया आहिनि या छा पंहिंजे मोह पिया ॻाल्हाइनि, मूंखे त हिननि खां डप पियो पवे। अचो त हिननि सां मुखातिब थियूं। साईं सलाम अलैकुम। वालेकुम सलाम जनाब, खुश आहियो? ख़ैर तबीयत सही आहे? हुकुम साईं अलाह जा शुक्र आहे, करमनि मालिक जा। साईं इहो अॼु असां रोल टीवी जे तरफ़ां आया आहियूं। इहो असां हितां गुज़रियासीं त तव्हांजी हिकिड़ी असां कुझु ॾिठो त कुझु अदाकार दोस्त आहिनि, तव्हां हिननि खे डायरेक्शन ॾेई रहिया आहियो। मतिलबु हिते कहिड़ी फिल्म जी शूटिंग पिया करियो? सही, जीअं त मां डायरेक्टर आहियां, ढोलू डायरेक्टर, ऐं मां फिल्मूं बनाईंदो आहियां। इहे मुंहिंजा एक्टर आहिनि ऐं हिननि खे जेको हींअर आउं शूटिंग ते वठी आहियां, असांखे हिकिड़ो हुते वीडियो क्लिप ठाहिणो आहे फिल्म जे हिसाब सां, उहो असीं हिन वक़्तु बनाए रहिया आहियूं। अच्छा, तमामु सुठी ॻाल्हि आहे, बहितरीनु ॻाल्हि आहे। इहे दोस्त नौजवान आहिनि, हिकिड़ी फिल्म ठाहे रहिया आहिनि। अच्छा, इहा कहाणी कंहिं लिखी आहे? हीअ कहाणी मां पाण लिखंदो आहियां ऐं डायरेक्शन बि मां पाण ॾींदो आहियां। अच्छा, अचो त हिननि जे अदाकारनि सां मिलूं जेके हिन जा ॿ अदाकार आहिनि, हिननि खां कुझु हाल अहिवाल था कयूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। ॻाल्हाइण में त बीमार रही छा? साईं न न। अच्छा बाबा, हिते तूं कहिड़ो किरदारु पियो करी? बाबा हिते आऊं माना ईअं सम्झ त सिंध जो वॾो अदाकार आहियां। हिते आऊं भोटाड़ पीउ, हीउ मुंहिंजो भोटाड़, ऐं कमदार वारो किरदारु करे रहियो आहियां। ऐं हुन खां अलावा तोखे ख़बर आहे ऐं असीं वॾो अदाकार आहियां। तमामु सुठो। असां पाण इहे फिल्मूं ॾिठियूं आहिनि, हर हंधि पोस्टर लॻल हूंदा आहिनि तव्हांजा, तव्हांजे मुंहं ते उते रंग थियल हूंदो आहे, घणो ॾिठो आहे। अचो त हिन ॿिए अदाकार सां मिलूं। साईं सलाम अलैकुम। वालेकुम अस्सलाम। तूं विढ़े पियो या ॻाल्हाईं पियो? साईं बिल्कुलु मां तव्हां जेको सवाल कयो मां तव्हांखे जवाबु ॾींदुसि हुनजो। अच्छा, तूं ॼाए ॼम खां आई आहीं या हाणे ईअं थियो ईअं? ऐं ॼाए ॼम खां ई आहियां बाबा। सुठी ॻाल्हि आहे। हिनखे मुंहिंजे ख़्याल में या त मिर्गी आहे या का अहिड़ी चीज़ आहे। अच्छा दोस्त, नालो कोन ॿुधाए यार? अच्छा, हिनखे जेको किरदारु ॾिनो हूंदो आहे उहो विसरी वेंदो आहे, हिन खां पंहिंजो नालो विसरी वेंदो आहे। कोशिशि कयूं था हिन खां पंहिंजो नालो पुछूं था, वरी ॿीहर अलाह करे नालो यादि अची वञेसि। जी बाबा, तव्हांजो नालो? नालो मुंहिंजो बब्बर शेर आहे। हा, वाक़ई बब्बर शेर जहिड़ो लॻे थो। जॾहिं ॼाओ त माइटनि बब्बर शेर बिल्कुलु सही नालो रखियो आहे। हीउ लॻे बि बब्बर शेर थो, अॻियां पेट वॾो आहेसि ऐं पुछ ॾिसण में कोन थो अचेसि। बहरहाल, हिन फिल्म में तव्हां कहिड़ो किरदारु पिया करियो? हिन में मां गोंडे जो किरदारु कयो आहे बाबा। ठीकु आहे। त आउं जेको तोसां हींअर ॻाल्हायां पियो, इहो फिल्म जो डायलॉग कोन्हे, पाण ॻाल्हायूं पिया, हरूभरू मूंसां विढ़े छो पियो। हिन खां पहिरीं तव्हां घणियूं फिल्मूं कयूं आहिनि? अलाह जो शुक्र आहे, 2 टे करे चुका आहियूं। उन्हनि जा नाला? उनजा नाला हिन वक़्तु असां रखिया कोन्हनि। छो, जेकॾहिं अहिनी कोन त उन्हनि जा नाला रखिया कहिड़ा वेंदा जॾहिं फिल्मूं ठहियूं कोन्हनि? नाज़रीन, तव्हांखे इहो ॾेखारण जो मतिलबु त हीउ जेको हमरा तव्हां ॾिसो पिया, इहो उहो ई आहे। तव्हां गौर सां हुनजे चहिरे खे ॾिसंदा, इहो उहो ई आहे ॿिलो बकरार जे पहिरीं कंहिंजूं बकरियूं चोरी कयूं। अॼु इहो हुते डायरेक्टर थी आयो आहे। हिननि ग़रीब ऐं अबोजनि खे अदाकारी जा हिकिड़ियूं उमेदूं ॾेखारे हिननि खां पैसा फुरींदो आहे। अच्छा, तव्हां खां कॾहिं हिन पैसा वरिता आहिनि के अदाकारी करण जा? था बि रोज़ राति जो 4 थैलियूं थरे जूं, हिकिड़ी विस्की बोतल डेली आउं राति जो ॾींदो हुयसि। इहो त एतिरो कुझु कोन्हे आई। अच्छा, तव्हां हिनखे छा ॾींदा आहियो? साईं मूंखे त राति जो रोज़ गिनी हलंदो होटल ते, त चवंदो मूंखे कढ़ाई खाराए, ऐं डेली राति जो हुनखे कढ़ाई खाराईंदो आहियां।
हा त लाज़मी हिन जहिड़ो बुखियो डायरेक्टर इहो ई करे सघे थो हिननि ग़रीबनि खां पैसा फुरींदो आहे ऐं उन्हनि खे अदाकारी जा जॾहिं त हिन खे न को डायरेक्शन अचे थी। साईं मूंखे डायरेक्शन जो थोरो मतिलबु ॿुधाईंदा? बाबा मां वॾो डायरेक्टर आहियां, पूरी सिंध में स्टेज ड्रामा टेली फिल्मूं वॾो कमु आहे। तूं अलाए किथां रोल जेको सो आयो ई तोखे का ख़बर ई कोन्हे। तूं टीवीअ जो नुमाइंदो हुजे त तोखे ॻाल्हियुनि जी बि ख़बर हुजे न। नाज़रीन इहो उहो ई रोल ॿिलो बकरार आहे जेको चोर आहे। हिन सदाई ठगियूं कयूं आहिनि, मुख़्तलिफ़ रूपनि में ही ठगियूं कंदो आहे। कॾहिं चोरी इल्ज़ाम में, कॾहिं डायरेक्शन अदा वठी वयोसि बाबा वठी वयोसि। इहो हो ॿिलो बकरार जेको हाणे ढोलण डायरेक्टर जे नाले सां मशहूरु आहे। इनखे इन्हनि दोस्त वठी विया आहिनि, पुलिस जे हवाले कंदा। अॻियां ॾिसूं छा थो थिए। अॼु ताईं इहो ई काफ़ी आहे। मूंखे ॾींदा इजाज़त, वरी ॿीहर गॾिबासीं। अलाह पारां ख़ैरु।